वेही रहो बाबा, वेही रहो, वेही रहो, वेही रहो। मुझे अजीज दोस्तों, भारो ए बुजुर्गो, अस्सलाम वालेकुम। इन लुड़ में और गोड़ में मां नथो भाया त का मौजूद तकरीर मां खां थी सघंदी। मां इन करे अवां खे इहो थो चवण घुरां त मां मुख़्तसिर तकरीर करे पोइ तव्हांजूं दरख़्वास्तां जेके आहिनि उहे वठंदुमि और तव्हांजे दरख़्वास्तनि ते इंशाअल्लाह ताला पूरो गौर कंदासीं। मां इन्हीअ कम लाइ आयो आहियां, मां इन्हीअ मक़सद लाइ आयो आहियां। मां अव्हां खे ॿुधाइण थो घुरां त मां तकरीरा करण जलसनि में न आयो आहियां। जलसनि में तकरीरा करण न आयो आहियां। जॾहिं खां मां इहो दौरो शुरू कयो नवाब शाह खां वठी उन्हीअ ॾींहं खां मां इहो चवंदो थो अचां त इहो मुंहिंजो जेको दौरो आहे इहो सियासी दौरो न आहे, इहो मुंहिंजो दौरो आहे मिलाप जो दौरो ऐं अवाम सां मुलाक़ात ऐं राब्ता रखण जो दौरो। छो इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। असां छो जे हुकूमत में आहियूं इन करे असांखे अवां सां मिलणो आहे। अॻे ज़माने में, अॻे वक़्त में माण्हू ग़रीब जेके हुआ, पब्लिक जा माण्हू, उहे वेंदा हुआ हुकुमराननि जे दफ़्तरनि में ऐं ऑफिसनि में। पर असांजे वक़्त में, असांजे दौर में, यानी अव्हां जे हुकूमत जे वक़्त में असां इहो मौज़ू नथा सम्झूं त तव्हां हमेशह असां वटि अचो ऐं एतिरो वॾो सफ़र करे रावलपिंडी न त कराची अचो। इहा तकलीफ़ तव्हां न कयो। इन करे असां अव्हां जे मजलिस में आया आहियूं, अव्हां जे दफ़्तर में आया आहियूं ऐं अव्हां जी कचहरी में आया आहियूं। तो इन मां साफ़ ॿुधाइण थो घुरां तव्हांखे, इहो थो चवण घुरां त इहो सियासी दौरो न आहे जंहिंमें तकरीरा थींदियूं आहिनि। इहो मां छो थो साफ़ अल्फाज़नि में चवण घुरां, इन करे छो जे हिस्ब इख़्तिलाफ़ जा के साहब आहिनि जिन चयो आहे त असांखे बि साॻियो मौक़ो मिलणु घुरिजे, असांखे बि तकरीर करण जो साॻियो मौक़ो मिलणु घुरिजे। असां कॾहिं था उन्हनि खे रोकियूं? असां कॾहिं न कंहिंखे रोकियो आहे। हा, 144 जो कलम लागू आहे, उहो लागू न छड़ो हिन वक़्तु हुननि लाइ आहे पर असां लाइ बि आहे। इन लाइ शिकारपुर शहर में मां जलसो नथो कयां। शिकार जे 144 कलम लागू न हुजे हा त मां शिकारपुर शहर में जलसो कयां। हे हिकिड़ी इंस्पेक्शन बंगलो आहे, हे इंस्पेक्शन बंगलो आहे ऐं हिते इंस्पेक्शन बंगले में इंतज़ाम घर जे अंदरि, यानी ये शामियाना लॻाए अंदरि घर में असां फ़िलहाल इजाज़त ॾिनी आहे। पर इहो 144 जो जेको कलम आहे उहो हमेशह न रहंदो। छो जे कराचीअ में हंगामी हालात रहियूं हुयूं, कराचीअ में फसाद थिया हुआ, फसाद जो कराची में थिया, इन करे ज़रूरत हुई त 144 जो कलम नाफ़िज़ कयो वञे। मां इन करे तव्हांखे थो चवां त इहा तकरीर न आहे। इहा तकरीर हुजे हा त असांजी साॻी इजाज़त ॿियनि खे ॾियो आहे। इहा तकरीर हुजे हा त मां जे अव्हां खे चयो त हिते न थिया उते थिया, जिते असां अचे सियासी तकरीरा कंदा हुआसीं चूंड जे वक़्त में ऐं चूंड खां पहिरियों। इन करे मां आयो आहियां पंहिंजो कमु करणु आयो आहियां। मां पंहिंजो कमु करणु आयो आहियां। छो जे मां हिन वक़्तु हिकिड़ो उहिदो थो संभालियां, मां वज़ीर आज़म जो उहिदो थो संभालियां। इन करे मां पंहिंजो कमु जेको मुंहिंजो सरकारी कमु आहे उन कम सां मां निकितो आहियां। ईअं उहो अगरि जे मां सरकार हुकूमत में न हुजां ऐं मां वज़ीर आज़म न हुजां ऐं 144 जो कलम हुजे त का ज़रूरत न हुजे त मां वञा हिन वक़्तु के तकरीरा कयां। छो जे तकरीरनि जो सुवाल ई हिन वक़्तु पैदा नथो थिए। का चूंड नथी थिए, का चूंड थियण वारी न आहे ऐं का अहिड़ी ॻाल्हि आहे ई न, को अहिड़ो ख़ासि कमु न थियो आहे त मां इन जाइ में न हुजां और 144 जो कलम नाफ़िज़ हुजे त मां चवां त मां इंतज़ारु कंदुमि जेसि ताईं 144 जो कलम ख़तमु थींदो ऐं लागू न हूंदो। पर छो जे मूंखे
दुनिया जा कम करणा आहिनि, मूंखे इंतज़ाम खे ॾिसणो आहे, मूंखे ॾिसणो आहे त तव्हांजी हिते तरक़ी कीअं थी हले। हाणे इन्हनि कमनि लाइ मां आयो आहियां त तव्हांजा जेके कम आहिनि उहे असां ॾिसूं त छा पियो थो थिए, कहिड़ा तरक़ी याफ़्ता कम आहिनि। तव्हांजा जेके मुख्य कम आहिनि, सुवाल आहिनि, तव्हांजा जेके मुतालबा आहिनि, जेके वहांजा मारूज़ात आहिनि, उहे मां ॿुधण आयो आहियां, उहे मां ॾिसण आयो आहियां। तव्हां जूं शिकायतां मां ॿुधण आयो आहियां, तव्हांजा ॾुख सूर मां ॿुधण आयो आहियां। ॿिए कंहिं मक़सद ऐं ॿिए कंहिं ख़्याल सां मां न आयो आहियां। इहो मुंहिंजो दौरो आहे। हाणे हिते शिकारपुर शहर में, शिकारपुर जे शहर में ख़ासि करे, बस कयो बाबा, बस कर। शिकारपुर जे शहर में, शिकारपुर जे शहर में ख़ासि करे सिम जी वध में वध तकलीफ़ आहे। सिम सख़्तु नुक़सान कयो आहे शिकारपुर जे शहर में, सॼे मुल्क में सिम नुक़सान कयो आहे। सिम ऐं सैलाब सॼे मुल्क में नुक़सान कयो आहे, पर सिंध में इहा जेका सिम जी बीमारी आहे, सिम जी बीमारी या जेका नासूर सिम जी बीमारी आहे, इहा घणो करे सभिनी खां पहिरियों हिन जो असरु शिकारपुर में पियो हो। शिकारपुर जे शहर खे सभिनी खां पहिरियों इहो शहर मुतासिर थियो। इन करे उन ज़माने खां वठी, काफ़ी वक़्त खां वठी शिकारपुर जी जेका सिम जी तकलीफ़ आहे उहा वधंदी वई आहे। इन करे तव्हांजा रस्ता जेके आहिनि, उहे रस्ता जेके तव्हांजा जेके ठहनि था उहे टुटी था पवनि। जेके तव्हां इमारतियूं था ठाहियो, जेके तव्हां घर था ठाहियो, जेके तव्हां स्कूल था ठाहियो, उन खे बि सिम थी वठी वञे। त जेसि ताईं सिम जो इलाज न ॻोल्हींदासीं, जेसि ताईं सिम खे असां सिम जो मुक़ाबिलो न कंदासीं, जेसि ताईं सिम जो ख़ात्मो न थींदो त पोइ का ख़ासि तरक़ी थी बि न सघंदी। न रस्तनि जी तरक़ी थी सघंदी, न शहर ठही सघंदा, न इमारतियूं ठही सघंदियूं, न स्कूल ऐं कॉलेज ठही सघंदा। इन करे असांजी कोशिशि आहे त इन सिम खे असां ख़तमु कयो। हाणे सिम खे ख़तमु करण लाइ पर साल, छड़ो हिकु साल जे अंदरि पर साल 30 लख रुपया मां मंज़ूर कया हुआ, ऐं उहे 30 लख रुपया तव्हां ते ख़र्च थिया आहिनि। 16 ट्यूबवेल हाणे डिसेंबर जे महीने में 16 ट्यूबवेल कम करण शुरू कयो आहे। हाणे इन जो इंशाअल्लाह ताला ज़रूर नतीजो थींदो। इन जो नतीजो लाज़मी आहे त थियणु घुरिजे, छो जो इहा जेका आहे स्कीम, जेका इहा रिथ जेका आहे शिकारपुर लाड़काणे जी ड्रेनेज स्कीम जेका आहे, इहा तव्हांजी सिम जो पाणी, जेको सिम जो ख़राबु पाणी आहे, उहो उन ड्रेनेज में, उहो जेको सिम जी नाली आहे उन सिम जे नालीअ में इहो पाणी वेंदो, इहो पाणी निकाल थींदो, ऐं आहिस्ते आहिस्ते पाणी जी जेका लेवल आहे, पाणी जो जेको तबको आहे, पाणी जिथे बीठो आहे ज़मीन जे क़रीब, उहो लहंदो वेंदो। पाणी लहंदो त जेको लूणु आहे, उहो लूणु जेको निकिरे थो उहो बि घटिबो ऐं लूणु मथे ज़मीन में न ईंदो, ऐं उन में तव्हांजा फ़ाइदा थींदा। उन में तव्हां ज़मीन पंहिंजी पोख चङी तरह करे सघंदो। जेके ज़मीना तबाह थी वियूं आहिनि उन्हनि जो इलाजु थींदो, उहे वरी तव्हां उन्हनि ते हर काहे सघंदो ऐं उन्हनि खे वरी उन्हनि में फ़सुलु तव्हां पोखे सघंदो। इन करे शिकारपुर लाइ वेरी डिफिकल्ट, शिकारपुर लाइ सभिनी खां वधीक कोशिशि असांजी इहा ई रहंदी त सिम जे तकलीफ़ खे ख़तमु कयूं। उन में असांजी हुकूमत इहो कमु शुरू कयो आहे। 26 साल पाकिस्तान खे गुज़री विया। 26 सालनि में इहो कमु जे अॻे शुरू कंदा, जे पहिरियों शुरू कंदा त एतिरी तकलीफ़ तव्हांखे न थिया। पर हर कमु, हर ॻाल्हि असांखे पंहिंजे वरसे में मिली आहे। हर शइ असांजे खाते में, हर ॻाल्हि असांजे खाते में। मुसीबत मुल्क जी थी, जेका जंग जी मुसीबत, उहा बि असांजे वक़्त में। दस्तूर ठाहिण, उहो बि अव्हांजे वक़्त में। जमहूरियत खे बहाल करण, उहो बि अव्हांजे वक़्त में। इन करे असांखे कम घणा आहिनि, पर इहे जेके घणा कम आहिनि, इहे वॾा कम आहिस्ते आहिस्ते इहे कम थींदा था वञनि, इहे कम थींदा था वञनि। हाणे तव्हां ॾिठो त ॿोॾि जे वक़्त में बि केतिरो नुक़सानु थियो। असांजो कमु शुरू पियो थिए, हले पियो त ठकाव करे ॿोॾि आई, ॿोॾि में बि केतिरो ज़बरदस्त नुक़सानु थियो। हाणे उन नुक़सान खां बि आहिस्ते आहिस्ते निकिरंदा था वञूं, ऐं वरी
असांजे रबीअ जो जेको फ़सुलु आहे इंशाअल्लाह ताला इहो रबीअ जो फ़सुलु चङो थींदो त घणे भाङे ताईं असां जूं तकलीफ़ां पूरी थींदियूं। हर तकलीफ़ त ख़तमु नथी थी सघे, पर तव्हां कोशिशि कयो त इहो रबीअ जो जेको फ़सुलु आहे इहो चङो थिए, छो जे असांखे कणिक जी सख़्तु ज़रूरत आहे। कणिक असांखे पंहिंजे कणिक में असां पूरा थियूं, कणिक में जे असां ख़ुदि कफ़ील थींदासीं त ॿाहिरां कणिक घुराइण न पवंदी, ऐं जॾहिं ॿाहिरां कणिक घुराइण न पवंदी त असांजो जेको सोन आहे ऐं ज़राई मुक़ाबिलो आहे उहो जेको असां ख़र्च था कयूं उन जी ख़र्च करण जी ज़रूरत न थींदी, ऐं इहे जेके कम आहिनि इहे अव्हां जे तामीरी कमनि लाइ ख़र्च थी सघंदा। हाणे जे मां अव्हांखे चयो हो त मां तकरीर करण न आयो आहियां, मां तव्हांजा कम करण आयो आहियां, मां तव्हांखे ॿुधण आयो आहियां, मां तव्हां जूं दरख़्वास्तां वठण आयो आहियां, मां अव्हांजी दरख़्वास्तनि ते गौर करण आयो आहियां, मां जलसो करण न आयो आहियां, मां शिकारपुर जे शहर खे ॾिसण आयो आहियां, मां शिकारपुर जे माण्हुनि सां मुलाक़ात करण आयो आहियां। इन करे लुण में, इन गोड़ में, इन कचहरी में वधीक तकरीर मां खां न थी सघंदी। हाणे तव्हां महिरबानी करे पंहिंजूं दरख़्वास्तां पहुचायो ऐं तव्हांजे दरख़्वास्तनि ते गौर कंदासीं। अस्सलाम वालेकुम।